अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मां जो मेज़बान मेराज हबीब। सॼी सिंध बरसात ऐं ॿोॾि जे तबाहकारियुनि खे मोड़े रही आहे, पर सिंध में सभ खां वधीक मुतासिर थींदड़ शहर ख़ैरपुर नाथनशाह आहे, जंहिंजी आबादी 2017 जी आदमशुमारी मूजिबि 3,34,477 आहे। 12 जुस्सुनि ते ॿधल हीउ शहर मुकमल तौर ते ॿुॾल आहे, जॾहिं त शहर खे ख़तरो हुअण जी डीसीए जे नोटिफिकेशन बाद शहर में क़यामत जहिड़ा मंज़र हुआ ऐं ॾिसंदे ई ॾिसंदे लखनि जी आबादी वारो शहर वीरान थी वियो, जेको हिन वक़्तु दरिया जो ॾेख ॾेई रहियो आहे। केतिराई माण्हू फोत थी चुका आहिनि, केतिराई फाथल आहिनि, केतिराई बुखनि बीमारियुनि में शहर में घरनि जी हिफ़ाज़त जे लाइ मौजूदु आहिनि। शहर ॿुॾण वक़्तु मुसलसिल केनशाह जा रवासी एमपीए ऐं एमएनए खे ॻोल्हींदा रहिया ऐं अचानक सां 2 ॾींहंनि खां केनशाह जो एमएनए इरफान ज़फ़र लगारी साम्हूं आयो आहे, जंहिं अॼु प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। डीसी दादू ऐं आपाशी इंजीनियर ते ख़ैरपुर नाथनशाह ॿोड़ाइण जा इल्ज़ाम हणंदे इरफान ज़फ़र लगारी जो चवणु हो त डीसी दादू शहर ॿोड़ाए छॾियो आहे। इमदादी कार्रवाइयुनि में बि का सहकार न पई कई वञे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, आसिफ ज़रदारी ऐं फरियाल टालपुर नोटिस वठनि। छा चवणो इरफान ज़फ़र लगारी जो, अचो त ॾिसो। असांजे केनशाह जो तव्हां ॾिसो, असांजे अवाम जो हिते ॾिसो, हुननि जो जल्द असांजो कुझु न कुझु असांखे करे ॾियो, छो त असांखे हिन खां माण्हुनि जो लाश निकिरनि, माण्हू मरनि, असांखे रिलीफ ॾियो, असांजे अवाम खे हिते सभु शइ मुहैया कयो। मूं अपील कई आहे ऐं तव्हां ॿुधो था पिया, मां हर शइ पियो थो कयां, अलाह कंदो बहितरी थींदी। असांजी मथे क़यादत तमामु बहितरीन आहे, हेठि बि क़यादत आहे, पर ही ज़िले जी जेकी एडमिनिस्ट्रेशन आहे इहा नाल आहे। मामलो इस ताईं महदूद न आहे। तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर खुर्रम दस्तगीर बि अॼु दादू में प्रेस कॉन्फ्रेंस कई वई आहे, जंहिंमें बि संदसि चवणु हो त ख़ैरपुर नाथनशाह ॿोड़ण में कोताही थी आहे। जॾहिं सवाल थियो खुर्रम दस्तगीर खां त उन में खुर्रम दस्तगीर जो छा चवणो, अचो त ॾिसो। जी देखिए, कोताही तो है, लेकिन उसका तयन हम तब करेंगे जब केएन शाह से पानी उतर जाएगा, जो खैरपुर नाथन शाह से हमारे भाई और बहनें अपने घरों में चले जाएंगे, फिर हम दोबारा दादू आएंगे और आपके साथ बैठकर ये फैसला करेंगे कि जिम्मेदारी किसकी। लखनि जी आबादीअ वारो शहर हथ सां ॿोड़ण जूं ॻाल्हियूं हाणे उतां जो एमएनए ऐं वफ़ाक़ी वज़ीर करे रहिया आहिनि। साॻी ॻाल्हि केनशाह जा रवासी पहिरें ॾींहं खां करे रहिया हुआ। लखनि जी आबादीअ खे मुतासिर करण जो ज़िम्मेवार केरु आहे? हुकुमराननि जी नाअहली जी सज़ा अवाम खे छो पई ॾिनी वञे? केनशाह जा लखे माण्हू जेके दरबदर आहिनि, उन्हनि जा घर हथ सां ॿोड़िया विया आहिनि। हीउ को पहिरियों भेरो नाहे थियो। उन खां अॻु 2010 जी ॿोॾि में बि केनशाह खे ॿोड़ियो वियो आहे ऐं हीउ मुसलसिल केनशाह सां थिए पियो। उते हिन वक़्तु बि माण्हू फाथल आहिनि, उन्हनि जी का बि वाहर न पई कई वञे। उनखां अलावा पाण प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं, जेका हिन वक़्तु सिंध में सूरत हाल आहे, उन में सभ खां वधीक मुतासिर थींदड़ माण्हू उहे आहिनि जिन जो तालुक़ ज़राअत सां आहे, या उहे आहिनि जिन जो तालुक़ जेके मालबंद माण्हू आहिनि। हिन वक़्तु जेका सिंध जी सूरत हाल आहे, ज़राअत तक़रीबन ख़तम थी चुकी आहे। मालबंद माण्हुनि जो माल या त लुड़ी वियो आहे या त उहो बीमारियुनि विघे मरे पियो। सूरत हाल सिंध में इंतहाई ख़तरनाक नज़र अची रही आहे। इन सॼी सूरत हाल ते ॻाल्हाइण जे लाइ मूंखे स्टूडियो में जॉइन कयो आहे ज़री माहिर आहिनि, प्रोग्राम खेती सरसेती जा मेज़बान आहिनि मोहतरम जनाब कमाल लाशारी साहब। कमाल साहब, वॾी महिरबानी जॉइन करण जे लाइ। ऐं मूंखे स्काइप ते जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी तर्जुमगार आहिनि मोहतरम जनाब इज़हार सुमरो साहब। इज़हार साहब, अव्हां जी वॾी महिरबानी जॉइन करण जे लाइ। कमाल साहब, मां अव्हां खां शुरूआत कंदुसि। ज़ाहिरा जेका सूरत हाल असांखे नज़र अचे पई, असां सॼी सिंध में मुसलसल ॾिसूं पिया जेको माण्हुनि जो हशर थियो आहे ऐं उन ते हिन वक़्तु ताईं जी बेहसी हुकूमत जी नज़र अचे पई। ज़राअत ऐं लाइव स्टॉक जे हवाले सां माण्हुनि खे ॿुधाइजो त उन जी मजमूई तौर ते कहिड़ी सूरत हाल आहे ऐं माण्हू किथे वञी पहुता आहिनि? महिरबानी मेरा साहब। मेरा साहब, हाणे पाण जेकॾहिं एग्रीकल्चर ते ॻाल्हायूं ऐं लाइव स्टॉक ते ॻाल्हायूं, सूरत हाल जो अंदाज़ो इन मां लॻायो त हिन वक़्तु रेस्क्यू रिलीफ जेको आहे उहो हुकूमत पारां या इदारनि पारां जेको आहे उहो सही नमूने सां माण्हुनि ताईं, उहे जेके बरसाती पाणी में फाथल आहिनि उन्हनि ताईं न थी सघियो आहे। ॻोठनि जा ॻोठ जेके आहिनि उन्हनि जो ज़मीनी रस्तो शहरनि सां कटियल आहे। हाणे जिथे इंसानी एॾो अलमियो हुजे, जिथे माण्हू बुख विघी जेके आहिनि मरी रहिया हुजनि, बीमारियुनि विघी जेके आहिनि से उहे मरी रहिया हुजनि, मच्छरनि जो एतिरो आज़ार हुजे, हाणे माण्हुनि सां इहा हालत आहे त अव्हां सम्झी सघो था त उन खां पोइ जो मरहलो अचे थो एग्रीकल्चर ऐं लाइव स्टॉक। हाणे सूरत हाल उन खां वधीक ख़राबु आहे। ज़ाहिरा इंसान जी जेका ज़िंदगी आहे उहा सभु शइ खां अहमियत वारी आहे। हाणे उन सां इहा हालत आहे त हुकूमत जेका आहे उन्हनि खे इहा रिलीफ ऐं रेस्क्यू न करे सघी आहे, त पोइ था अचूं पाण अञा एग्रीकल्चर ऐं उन ते। एग्रीकल्चर जेको कुझु ॾींहं अॻु में आलमी इदारे पारां रिपोर्ट जेका हिकिड़ी जारी कई वई नुक़साननि जे हवाले सां, पर इहे नुक़सान जेके आहिनि उहा रिपोर्ट जेका आहे उहा अञा बि उहा ज़रे घटि जेके सोर्सिस हूंदा आहिनि सरकारी या ॿिया,
उन खां सूरत हाल अञा वधीक ख़राबु आहे। आलमी इदारे पारां सिंध में जेके चांवरनि जी जेका सारियुनि जी फ़सुल आहे उन जो 80% कमंद, 61% कपह, 80% तबाह हुजण जी जेका रिपोर्ट उहा जारी कई। टमाटर, बसर, मिर्च $374 मिलियन जो जेको आहे उहो नुक़सानु ॿुधायो। ऐं उन सां गॾोगॾु सिंध में 42,273 जानवर जेके आहिनि उहे मरी वञण जो जेको आहे सो इहे कुझु ॾींहं अॻु जा अंगखर आहिनि। ऐं उहे अंगखर बि असां ईअं ई चई सघूं था जीअं हिन वक़्तु पाण चऊं त सिंध में जेके आहिनि से बीमारियुनि सबबु माण्हू जेके आहिनि या ॿोॾि सबबु हेतिरा उहे सम्झो था त हीअ अंगखर बि उहे बि मुकमिल नथा पाण खे चई सघूं। सूरत हाल इंतिहाई ख़राबु आहे। 80% ज़मीनूं जेके आहिनि सिंध जूं उहे पाणी ऐं हिन वक़्तु पाणी समुंड जो ॾेख ॾेई रहियूं आहिनि ऐं नथो सम्झ अचे त को इहे ख़ाली थींदियूं। कणिक में थोरो अरसो रहियो आहे ऐं कणिक जेकॾहिं पोखी उन तइदाद में उन अंदाज़े में नथी थी सघे त कणिक जी पोखी 42 लख मैट्रिक टन जेको आहे उहो सिंध खे सालाना घुर्ज हूंदी आहे। 43 लख मैट्रिक टन अंदाज़े मुताबिक़ घटि वधि सां जेको आहे सो सिंध पैदा कंदी आहे। सम्झो था त 80% ज़मीन जेका आहे उहा पाणी हेठि आहे त बाक़ी ईंदड़ 15 ॾींहंनि में महीने ताईं, 1.5 महीने ताईं लेट जेका आहे सा पोखी थी सघे उहो पाणी केतिरो ख़ाली थींदो। हा, कचे वारो इलाइक़ो उहो बहितर थी सघे थो, उनजे पासे वारा कुझु इलाइक़ा थी सघनि था, पर जेकॾहिं हंगामी बुनियादनि ते, जंगी बुनियादनि ते ज़मीननि जो पाणी नेकाल नथो कयो वञे त सूरत हाल इंतिहाई ख़राबु थींदी। ऐं ॿाहिराड़ी जे माण्हू वटि पोखी जे केश किराब खां सवाइ जेको जानवर चोपायो माल हूंदो आहे उहो हिकिड़ो ATM जी सूरत हूंदो आहे त उहो पीढ़ी ते खपाए पंहिंजूं ज़रूरतूं, पंहिंजूं बीमारियूं, पंहिंजूं शादियूं, पंहिंजूं गमियूं उन मां थींदो आहे। चोपाए माल जी हालति तमामु ख़राबु आहे। चारो कोन्हे को, जानवरनि में बि अनेक क़िस्म जूं बीमारियूं जेके आहिनि। अवां किथे बि मेन रोड खां छॾे जेकॾहिं लिंक रोड सां किथे बि वेंदा, पहिरीं ॻाल्हि त लिंक रोड जेके आहिनि सूरत हाल जेका आहे उहा पाणी हेठि आहे, पर जेकॾहिं वेंदो त अव्हांखे सवनि जे तइदाद में जानवर जेके आहिनि उहे मुअल रोड जे पासनि में, ज़मीननि में, उन पाणी में जेके आहिनि उहे अव्हांखे नज़र ईंदा। त मुकमिल तौर ते अव्हां अंदाज़ो कंदो चौपायो माल ऐं ज़रात जेका आहे सा उहा तबाही हेठि आहे ऐं ईंदड़ ॾींहं बि जेके आहिनि उहे जेके आहिनि से बिल्कुलु नज़र अची रहिया आहिनि त उन में बि का बहितरी नथी अचे, जंहिंजे करे ग़ज़ाई खोट जेका आहे, जेका फूड सिक्योरिटी आहे उहो तमामु वॾो जेको आहे इशू आहे ईंदड़ ॾींहंनि में उहो थींदो, जंहिंजे करे जंगी बुनियादनि ते असांखे नज़र कोन थो अचे। गुज़िरियल ॾींहुं बि हिकु ज़मीन मां पाणी कढण ते जेको आहे डायरेक्टर ज़रई तोसी रसूल बख़्श जोणे जो जेको पंहिंजे अमले समेत पहुतो संगरार लॻ त उन ते सिधी फायरिंग कई वई, हू मौज़ाने तौरु जेको आहे बची वियो आहे। हाणे इन सूरत हाल में ऑफिसरनि जो अलॻि चऊं था त ऑफिसरनि केतिरी कोताही कई आहे केतिरो, पर जेकॾहिं को ऑफिसर ज़मीन ते वञे थो पाणी कढाइण लाइ कुदरती लंघनि ते वञी जेको आहे सो करे थो, सूरत हाल इहा आहे त उहा फायरिंग करे उनखे जेको आहे सो उन ते कई थी वञे। ऐं पुलिस हालांकि सख़्ती सां चयो त पुलिस हुन सां गॾु हूंदी, पर पुलिस जेका आहे सा उते न पहुती। सूरत हाल इहा आहे, ज़मीन मां पाणी नथो निकिरे, कणिक जी पोखी मुतासिर थींदी। कणिक जी पोखी मुतासिर थियण सां हिन वक़्तु जेका कणिक जी अघु जेको आहे वॾी जेका भले भले कई थी वञे, सिंध हुकूमत जी तुम 4,000 रखियो आहे, 4,000 क़ीमत करणु वॾी ॻाल्हि कोन्हे का। कणिक जी पोखी लाइ माहौल, ज़मीन हमवार करणु, बहितर करणु असुलु ज़िम्मेवारी हिन वक़्तु उहा आई। हिन वक़्तु किथे किथे जेको बची वई आहे चांवर जी जेका पोखी आहे, सारियूं जेके आहिनि तयारु थियूं मार्केट में ईंदियूं, उनजे अघु बाबति कुझु नथो कयो वञे। हाणे ईंदड़ फ़सुल जेको आहे जंहिंमें अञा पोखी न थी आहे उनजो अघु अवां 4,000 करे छॾियो आहे, पर उनजी पोखी जे लाइ माण्हुनि वटि टिकी खाइण जा पैसा बि कोन्हनि, गोरी खाइण जा पैसा बि कोन्हनि के, त उहे माण्हू जेके आहिनि अच्छा हिन वक़्तु जेको पेढी वारो आहे, जेको वापारी आहे, छा उहो कलर, ॿिज, भाण जेको आहे सो उहो छा जेको आहे सो इन कंडीशन में ओधर ते ॾेई सघंदो? उनजे करे फौरी तौर ते इन्हनि समूरनि पासनि खां जेको आहे सो ॾिसण जी ज़रूरत आहे। इन्हनि पासनि ते ध्यानु न ॾिनो वियो, हिन महिल ताईं जेको आहे सो ध्यानु न ॾिनो लॻे नथो ऐं ज़ाहिर इन खां वधीक सूरत हाल ख़राब थी सघे थी। ज़ाहिर साहिबु अवां ॿुधाइजो जेका हिन वक़्तु असां सूरत हाल ॾिसूं पिया, माण्हुनि खे छॾे ॾिनो वियो आहे, बेयारो मददगार ऐं मुसलसल असां ॾिसूं पिया बीमारियुनि में इज़ाफ़ो थिए पियो। ऐं जेके काल्ह हुकूमत अंगखर ॾिन उन में हू ॿुधाइनि पिया 15 लख खां वधीक माण्हू डायग्नोस थिया आहिनि सिर्फ़ु 14-15 ॾींहंनि में सिंध अंदरि। हीअ जेका सूरत हाल असांखे ख़ैरपुर नाथन शाह जे हवाले सां नज़र अचे पई ऐं ज़ाहिरा लखे माण्हू जेके उते मौजूदु हुआ, वसंदड़ शहर हो, उनखे ॿुड़ियो वियो ऐं उनखां पोइ उतां जा माण्हू लखनि जे तइदाद में दादू ज़िले में आहिनि, कंहिं जाइ ते दरबदरी वारी ज़िंदगी घारनि पिया। ऐं हाणे इल्ज़ामनि वारो सिलसिलो असांखे नज़र अचे थो। हिकु ॻाल्हि करे पियो उतां जो MNA, ॿी ॻाल्हि कोताहीअ जो ज़िक्र कयो आहे अॼु खुरम दस्तगीर पारां दादू में। अवां मजमूई तौर ते कीअं पिया ॾिसो सूरत हाल खे? ॾिसो, खुरम दस्तगीर जेका ॻाल्हि कई आहे
उहा जेके आहे जीअं घर का भेदी हूंदो आहे न, उहा वारी ॻाल्हि आहे। ऐं वफ़ाक़ी हुकूमत में पीपुल्स पार्टी नवाज़ लीग गॾु आहिनि, पर ख़ुदि नवाज़ लीग जी सिंध में जेका क़यादत हूंदी उहा बि त सिंध में पीपुल्स पार्टी जी कारकर्दगी ते नज़र रखी रही हूंदी। इन करे इहो नुक़्तो उथारियो वियो आहे। मुस्तक़बिल जी सियासत में बि ऐं ॿियनि केतिरनि ई मामलनि में बि हीउ मामिलो साम्हूं ईंदो। हिन वक़्तु शायदि इतादी हुजण जे करे खुरम दस्तगीर बि हल्को हथु रखियो आहे, पर मुस्तक़बिल में इहे सबब ॿुधाया वेंदा त कहिड़ी रीति ख़ैरपुर नाथन शाह रुगो न, पर ज़रे घटि दादू खे बि ॿोड़ियुनि ते। ऐं पोइ तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झणी पवंदी त खुरम दस्तगीर छा पियो चवे। हू चवे पियो थो त जेकॾहिं दादू में इहो पावर स्टेशन ताईं इहो मामिलो अची वञे हा त हिन पूरे बेल्ट में जेका आहे बिजली बंदि थी वञे हा, हिकिड़ी ॻाल्हि। ऐं पोइ उनजे लाइ तव्हांखे यादि हूंदो त सीएम कोन ॾिना इंस्ट्रक्शन, ख़ुदि प्राइम मिनिस्टर इंस्ट्रक्शन ॾिना ऐं 1.5 डे में जेको खुरम दस्तगीर बि चयो त उनखे पावर स्टेशन खे बचायो। नतीजे में हिन पूरे इलाइक़े जी बिजली मुकमिल तौर ते ब्लैक आउट थियण खां बची वई। हे त थी वई ॻाल्हि बिजलीअ जी ऐं अहम इंस्टॉलेशन हुजण जे करे उन ते रेस्क्यू कयो वियो। पर सिंध हुकूमत जो इन क़िस्म जो तव्हांखे एटीट्यूड ऐं इन क़िस्म जी फुर्ती किथे बि नज़र न ईंदी। मिसाल जे तौरु तव्हां दादू खे बि 1 मिंट लाइ पूरे ज़िले खे हिकिड़े पासे रखो, लाड़काणे ऐं शहदादकोट खे बि हिकिड़े पासे रखो। हींअर बदीन में छा थी रहियो आहे? बदीन में वरी हिकिड़ी एॾी ख़ौफ़नाक सूरताल पैदा थी रही आहे जिते माण्हू जे साम्हूं बीठो आहे अची। हिकिड़ा चवनि था त हितां कटणो, ॿिया चवनि था हुतां कटणो। नतीजे में माण्हू हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं आहिनि, वारी सूरताल आहे। हाणे मुंहिंजो सुवाल इहो आहे त असांजी मुतहरिक सिंध हुकूमत उते छा पई करे, उते कहिड़ो किरदारु पई अदा करे? इहो साॻियो कुझु ही केन शाह खे ॿोड़नि दौरान बि करे चुका आहिनि। ऐं हे जेको पीपुल्स पार्टी जो MNA लगारी साहब हींअर हिकिड़े वॾे ख़ूबसूरत तोहफ़े ते वेही ऐं प्रेस कॉन्फ्रेंस करे रहियो आहे, इन मौसूफ़ खां पुछिजे त जॾहिं शहर ॿुॾी रहियो हो त हू पाण किथे हुयो? जॾहिं शहर जा माण्हू पंहिंजे घरनि खां बेघर थी रहिया, दरबदर थी रहिया हुआ, उन वक़्तु हुन इहा प्रेस कॉन्फ्रेंस छो न कई? तंहिंजे करे ही हाणे फेस सेविंग कंदा। माज़ी में बि ईअं ई केन शाह खे हमेशह कुर्बानी जो बकरो बढ़ाईंदा रहिया आहिनि। केन शाह जी हिकिड़ी शानदार तारीख़ आहे, ख़ासतौर MRD जी मूवमेंट जे हवाले सां। पर पीपुल्स पार्टी उन्हनि शहीदनि जे वारसनि जो बि ख़्यालु नथी करे सघे, इन्हनि अहम ज़िलनि खे नथी बचाए सघे, अहम शहरनि खे नथी बचाए सघे इहा हुकूमत। ऐं उन खां पोइ वरी जीअं अवां इंट्रो में बि चयो त CM साहब चए थो त हाणे जे हुकूमत खे बि कावड़ अची वई त पोइ छा थींदो? अव्हांखे कहिड़े हिसाब में कावड़ ईंदी, कहिड़े खाते में कावड़ ईंदी? अव्हां अहिड़ो कयो छा आहे जो अव्हांखे कावड़ ईंदी? अवाम ते अव्हांखे कावड़ जुगाए कीअं थी? अव्हां कीअं जस्टिफाई कंदा त अवाम ते अव्हांखे कावड़ अचे जिन माण्हुनि खे तव्हां बोड़े छॾियो आहे? पाण चओ था त 1.5 करोड़ सिंधी माण्हू ॿुॾी विया, लुड़ी विया, बेघर थी विया, दरबदर थी विया, घर ख़तम थी विया उन्हनि जा। पोइ अव्हांखे कहिड़े खाते में कावड़ ईंदी? थोरो असांखे इहो सम्झाइण जी कोशिशि करियो। तव्हां पंहिंजूं कुर्सियूं ऐं उहिदा उन्हनि ते चिबड़िया पिया हो, माण्हू हथ टंगे वेठा आहिनि, उहे ख़ुशहाल माण्हू आहिनि। कि इहे माण्हू जेके तव्हांखे रोडनि ते नज़र अचनि था, इहे सभु ग़रीब माण्हू न आहिनि। छाकाणि त हुननि जे लाइ ज़िंदगी इहा ज़मीन हुई, सभु कुझु पंहिंजो ॻोठु हुयो, सभु कुझु। ऐं हुननि वटि हिननि वॾेरनि वांगुरु अल्टरनेट जेके न बंगला हुआ कराचीअ में, न फ्लैट हुआ, जंहिंजे करे हाणे हू वीचारा घरनि खां बेघर आहिनि। ऐं टीं ॻाल्हि, इन सॼी सिचुएशन में जेके अदा बि कमाल बि ॻाल्हि कई जेका त हीउ जेको एग्रीकल्चर ऐं लाइव स्टॉक जी जेका तबाही थींदी न मेराज साहब, इहा तबाही अञा ज़ाहिर थींदी ईंदड़ ॾींहंनि में। ॾाढी सुठी हुन ॻाल्हि कई त ख़ासि तौर लाइव स्टॉक हिन जो ATM हूंदो आहे ऐं ही लाइव स्टॉक खे इन डिफिकल्ट टाइम्स इस्तेमालु कंदा आहिनि। हाणे जे डिफिकल्ट टाइम जे लाइ उहो बचल मालूद वटि जेको माल ई न हूंदो त हू कीअं इन्हनि सिचुएशन्स खे, मिसाल बीमारी आहे, शादी आहे या ॿियो इन क़िस्म जो को घर छत ड्रेनी पई, त हीअ त माण्हुनि जे लाइ मल्टीपल प्रॉब्लम्स आहिनि। ऐं उन्हनि में हिन हुकूमत वटि त अहिड़ो हफ़ाल बि कोन्हे या एॾी वॾी दिलि बि रुगो कोन्हे को जो चई सघे त हा ठीकु आहे, घबरायो न, असीं वेठा आहियूं, अव्हां सां मसइलो थियो आहे, असीं तव्हां सां गॾु आहियूं। हीअ त चवनि था त असां वटि
काठियूं बि कोन्हनि जो मनी पचाए सघूं, ख़ैमा बि कोन्हनि जो माण्हुनि खे रहाए सघूं, इमदाद बि ॿाहिरां कोन मिली आहे, इन करे असीं त हाणे बेवस आहियूं। ही जेका सॼी पिक्चर पिया क्रिएट कनि, इहा बेवसीअ जी पिक्चर आहे। ऐं मथां वरी हिते जेका इंटरनल पॉलिटिक्स आहे हिननि जी पंहिंजी पार्टी जे अंदरि MNAs MPAs को ताक़तवर को नंढेरो को वॾेरो को हिकिड़ो ग्रुप जो को ॿिए ग्रुप जो, इन्हनि त वरी रहियल कसर पूरी करे छॾी आहे। हिकिड़नि खे लिफ्ट आहे त पोइ उन्हनि जे गोदामनि में तव्हां ॾिसंदो, उन्हनि जे उताकुनि ते तव्हां ॾिसंदो त जाम इमदादी सामान आहे। ऐं जिन खे लिफ्ट न आहे उहे दाऊं आहिनि, वरी दाऊं करण खां पोइ वरी उन्हनि खे बि सामान मिले थो, जिन खे मिलणु खपे उन्हनि खे कुझु कोन थो मिले। इहा आहे असल ट्रेजेडी। हाणे इन ट्रेजेडी मंझां असांजा माण्हू की न करंदा, छाकाणि त मेरार साहब पंहिंजो ही जेको गुफ़्तगू आहे, ही जेको मौज़ू आहे, मूंखे नथो लॻे त साल ताईं इहो मौज़ू को ख़तमु थी सघंदो, छाकाणि त इन सां सिंध जी डेमोग्राफी, सिंध जी एग्रीकल्चर ज़राअत, इन खां अलावा लाइव स्टॉक, उन खां पोइ जेके माण्हुनि जो सोशल फैब्रिक आहे, उन खां पोइ तव्हां ॾिसंदो त माण्हू तालीम, सिहत ऐं समाजी रवैयनि ताईं में फ़र्क़ु ईंदो। ही का मामूली सूरत हाल न आहे। इन में त असांखे अहिड़ो कैप्टन ऑफ द शिप खपे न, जेको माण्हुनि खे अहिड़े क़िस्म जूं धमकियूं ॾियण बदिरां त असांखे कावड़ अची वञे। हाणे इन क़िस्म जी गुफ़्तगू जो मतिलबु इहो ई आहे न त हू धमकियूं पियो थो ॾिए त हाणे असांजे ख़िलाफ़ु न ॻाल्हायो, ऐं जे असांजे ख़िलाफ़ु ॻाल्हायो पोइ उन सां असीं घटि न कंदासीं। ऐं अॻ में बि तव्हांखे यादि हूंदो त हिननि त हालत कई, जॾहिं सखर में ॿोॾि सटियलनि एहतिजाज कयो त उन्हनि ते केस दाख़िल करे छॾियो। ऐं हिन वक़्तु आउं तव्हांखे ॿुधायां, CM साहिब जेका बि ॻाल्हि करे, माण्हू ॾाढा फ्रस्ट्रेट आहिनि, माण्हू ॾाढा परेशान आहिनि, माण्हू ॾाढा बेवस आहिनि। अनफॉर्चुनेट इंसिडेंट्स था थियनि। BBC जी रिपोर्ट तव्हांजे साम्हूं गुज़री हूंदी त कहिड़े नमूने हिकिड़ा बेशरम माण्हू आहिनि जेके कैंपुनि में मौजूदु नियाणियुनि सां हथ जरांद जी कोशिशि था कनि। माण्हू जॾहिं इन कैफ़ियत मां गुज़रे, जंहिंजो बचे वटि, हुनजे ॿार वटि दवा न हुजे, हुनजे वटि खाधे जे लाइ हिकिड़ो लोलो न हुजे, मुख़्तलिफ़ जेके इश्यूज़ आहिनि उहे साम्हूं चयो, बिल्कुलु दुरुस्त निशानदी कई। हाणे इन ते वधीक प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं, जेका हिन वक़्तु सिंध जी सूरत हाल आहे उन बाबति ते। वक़्तु आहे हिकु नंढे ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार। कमाल साहब, अवां ॿुधाइजो, जेका हिन वक़्तु असांखे सूरत हाल नज़र अचे पई, हाणे त एतिरी हद ताईं अची पहुती आहे, ज़ाहिर आहे जिन माण्हुनि वटि कुझु बि न हूंदो, हिकु मजबूरी तहत उहे जेके मुख़्तलिफ़ क़दम खणनि था, इहो इम्कान पिणु मौजूदु आहे। हिन बाबति ॿुधाए पियो वञे त ईंदड़ ॾींहंनि में क्राइम बि वधी सघे थो, ऐं ज़ाहिर आहे जॾहिं माण्हुनि वटि कुझु न हूंदो, खाइण लाइ न हूंदो, त पोइ अहिड़ी सूरत हाल पैदा थींदी। इन सभिनी शयुनि जी ज़िम्मेवारी जिन ते बीहे थी, उहे इहो ॿुधाइनि पिया त असां ते तनक़ीद बि न कयो। अवां छा था सम्झो, जेका ही सूरत हाल जुड़ी आहे, मेजॉरिटी जेके माण्हू मुतासिर थिया आहिनि उन में उहे नज़र अचनि था, जिन जो गुज़र सफ़र या ज़राअत ते हो, या जीअं मां अॻु में ज़िक्र कयो त या उहे मालवंद माण्हू, या उन में ॾिहाड़ी ते जेके कमु कंदड़ माण्हू आहे उन्हनि जो बि वॾो तइदाद नज़र अचे थो। इन जे लाइ कहिड़ा क़दम खणी सघजनि था जंहिंसां इन्हनि माण्हुनि खे ॿीहर बीहारे सघिजे थो, ऐं घटि में घटि जेका ही सूरत हाल आहे जिन वटि कुझु बचियो ई न आहे त उन्हनि जी मदद करे सघिजे थी। उन जे लाइ अवां छा था सम्झो, हुकूमत खे कहिड़ा तकड़ा क़दम खणण जी ज़रूरत आहे जीअं अञा इन खां वधीक सूरत हाल कंहिं अलमीअ तरफ़ न वञे? ॾिसो, इहा त का साइंस कान्हे, का अहिड़ी शइ न आहे जेका सम्झ न अचे। असां पाण गुज़िरियल केतिरनि ई प्रोग्राम में शायदि डिस्कस कयोसीं पिए त असांखे किथे नज़र आई आहे हुकूमत, असांखे मक़ामी इंतिज़ामिया, ज़िलई इंतिज़ामिया, तालके जी इंतिज़ामिया नज़र किथे आई आहे? अवां ॾिठो हूंदो त KPK में, हालांकि उहो हिकु तरफ़ खां जेको पाणी अचे थो, ऐं उते अवां ॾिठो त हिकु ज़िले जी अमलदार औरत जेका आहे, उहा जेकॾहिं उते पंहिंजी ड्यूटी ठीकु नमूने सां निभाए थी त काफ़ी मसइला जेके आहिनि उहा हल करे थी सघे। पूरी सिंध में पूरा जेके ज़िला मुतासिर थिया आहिनि, तालका मुतासिर थिया आहिनि, कंहिं हिकिड़े ज़िले जो ऑफिसर, उहो पुलिस साइड खां हुजे, रेवेन्यू साइड खां हुजे, या कंहिं ॿिए महकमे जो हुजे, या तालके में अचो, सब डिवीज़न में अचो, हिकिड़ो को माण्हू ॿुधायो जेको उन्हनि माण्हुनि सां बीठो हुजे। अब वसीला थोरा आहिनि पर हू पाण बीठो आहे, अब क्रेनूं कोन्हनि के, पर हुन पंहिंजी बुनियाद ते फ़ोन करे किथां बि क्रेन घुराए जेको आहे सो कट बंदि करायो हुजे, रस्तो जेको आहे न हुजे त उते फौरी तौर ते पाइप घुराए उन्हनि कराया हुजनि।
सो ही असांखे तॾहिं खां हिन वक़्त ताईं हिन महिल ज़ाहिर थियणु खपेनि, पर हिन वक़्त ताईं बि सिर्फ़ु राशन वारनि ॻाल्हियुनि ताईं जेको आहे सो महदूद आहिनि त जमा किथे थिए, निकिरे केॾी महिल जो, राति जो कढूं, ॾींहं जो कढूं, कहिड़नि खे ॾियूं कहिड़नि खे न ॾियूं, इहे फ़ैसिला जेके आहिनि उहे अञा ताईं न थी सघिया आहिनि। एग्रीकल्चर सां सलाड़ियल रुॻो हारी न हूंदो आहे। अवां शहरनि जा शहर कहिड़ो बि शहर खणो, उन में कारोबार ॾिसो, उन में कारोबार जो जीअं 70% माण्हू जेके आहिनि एग्रीकल्चर सां सिधी तरह अणसिधी तरह लाॻापियल आहिनि, त शहर जो कारोबार जेको आहे 70% उन शहर जा माण्हू, भली उहे शहर में था रहनि, उन्हनि वटि ॿारो ॿनी जो बि कोन्हे को, पर उन्हनि सां कारोबार अहिड़े सां सलाड़ियल आहिनि त उहे बि जेके आहिनि उहे एग्रीकल्चर सां ई तालुक़ु रखनि था। अवां कलर भाण ॾिसी ॾियो, ॿिज ॾिसो, पेस्टिसाइड ॾिसो, उन सां गॾोगॾु वरी उन सां सलाड़ियल ॿियूं शयूं, इवन कपिड़े जो दुकानु आहे, सीधे जो दुकानु आहे, सीमेंट जो आहे। सीमेंट जो कमु तॾहिं थींदो जॾहिं हारी ख़ुशहाल हूंदो, हू कुझु न कुझु कराए सघंदो, ज़मीनदार ठीकु हूंदो, उहो घर जो कमु कराए सघंदो। इहे सभु शयूं तॾहिं थियनि थियूं जॾहिं माण्हू ख़ुशहाल तॾहिं थो थिए जॾहिं फ़सुलु सुठो थो लहे। हाणे सभु शयूं न हूंदियूं त इहो हारी या ज़मीनदार जो मसइलो कोन्हे को। इहे शहरनि जा शहर जेके उते कारोबार आहिनि, उते जेके शयूं आहिनि, फैक्ट्रियूं आहिनि, कमंद जो तव्हांजी हली वई त कमंद शुगर मिल खे छा वेंदो, अवां जूं फुटियूं जो हली वियूं त उहो कॉटन फैक्ट्री खे छा वेंदो, अवां जी कणिक जो न थींदी त उहे जेके पंहिंजो फूड जो जेके मिलूं आहिनि या चकियूं आहिनि उन्हनि खे छा वेंदो। इहे सभु शयूं इहे गॾियल आहिनि, हिक ॿिए जो तालुक़ु आहे हिन सां। एग्रीकल्चर खे रुॻो पासीरो करे छॾणु, हूअं ई वफ़ाक़ी ऐं सिंध हुकूमत ॿिन्ही जेका एग्रीकल्चर ते को ख़ासि ध्यानु तॾहिं खां वठी हिन वक़्त ताईं जेको आहे सो कोन्हे को ॾिनल। पर हिन कंडीशन में, हिन सूरत हाल में जेकॾहिं इहा ई रविश रहे थी सिंध हुकूमत जी, वफ़ाक़ी हुकूमत जी, त इहा ख़तरनाक सूरत हाल जेका हिन वक़्तु माण्हुनि जी आहे, ईंदड़ सूरत हाल में अमन अमान जो ज़िक्र अवां कयो, अमन अमान अवां हर किथे बि हाणे कंहिं बि तालके में ॾिसो, कंहिं बि थाणे जी हद ॾिसो त उते ॾोह जो जेको सिलसिलो आहे उहो वधियो हूंदो, एफआईआरूं वधी हूंदियूं, मोटरसाइकिल फुर वधी हूंदी। अवां इन्हनि ॾींहंनि में बि ॾिसो जितां शहर ख़ाली थिया आहिनि, जेके ॻोठ ख़ाली थी, हिकिड़ो ॾींहुं जेकॾहिं माण्हू विया आहिनि त उन ई पाणी में उहे चोर जेके आहिनि, उहे फोरूं जेके आहिनि, ॿेड़ियुनि ते वञी करे उन्हनि घरनि मां सामान खणी विया आहिनि। त इहा सूरत हाल ही शुरू वारा ॾींहं आहिनि। अवां थोरा ॾींहं तरसंदो ऐं इहा सूरत हाल जेकॾहिं रहे थी, माण्हुनि ताईं गज़ा नथी पहुचे, माण्हू बीमारी में मरंदा, ॿिया इहो हथ खस थींदी, ऐं ॿिया इहे कट वारा जेके इज़ार साहब ॿुधायो त हितां लॻणु खपे, हितां बाबा इहो त रियासत जो कमु आहे, उहा अची किथे जेको जॾहिं पंहिंजा हुकूमती माण्हुनि जा जहिड़ा नज़र अचनि था त इहा सूरत हाल असांखे नज़र अचे थी। इज़ार साहब, हिन वक़्तु जीअं कमाल ज़िक्र कयो, जेका सूरत हाल असांखे नज़र अचे पई, अटो 100 रुपए खां मथे मिले पियो ऐं 1 किलो, उनमें इम्कान आहे त ईंदड़ ॾींहंनि में अञा इज़ाफ़ो थिए। ज़ाहिरा जेके माण्हू रोडनि ते अची विया, जंहिंजो सभु कुझु विञाइजी चुको, हुकूमतुनि उन्हनि खे बेयारो मददगार छॾियो, ऐं इहो इम्कान आहे त फूड सिक्योरिटी जो मसइलो बि थी सघे थो ऐं उनजो वाज़ो तौर ते इम्कान मौजूदु आहे। हीअ जेका सॼी सूरत हाल असां ॾिसूं पिया ऐं उनमें जहिड़े क़िस्म जा बयान असांखे नज़र अचनि पिया, ऐं जहिड़ो ज़ाहिरा पहिरियां तासुर ॾियण जी कोशिशि कई वई त ॼण हुकूमत जी का ज़िम्मेवारी न हुई, कुदरती आफ़त आहे ऐं हू इन सूरत हाल में कुझु न पए करे सघिया। हिन वक़्तु जेका अव्हांखे सूरत हाल नज़र अचे पई, हीअ वाकई सोचे सम्झी इन सूरत हाल तरफ़ अॻिते वधनि पिया, या हिननि खे सम्झ में न पियो अचे त हाणे आख़िर करणो छा आहे हिननि माण्हुनि जो, ऐं सूरत हाल इन्हनि जे हथनि मां बि निकिरी चुकी आहे। ॾिसो, हिकिड़ो त ही जेका सूरत हाल पैदा थी, उहा पैदा इन करे थी जो टेक्निकल मामलनि खे बि सियासी तरीक़े सां हैंडल कयो वियो। सिंपल, ऑफकोर्स तारीख़ी बरसात थी 30 सालनि में एतिरी घणी बरसात पहिरीं कॾहिं पई आहे, ऐं आलमी सतह ते जेको गर्मीअ पद ज़मीन ते वधियो आहे, ऐं हे जेके आलूदगीअ जे करे, इन्हनि मामलनि जे करे उन जा इन ते असर पिया आहिनि। हिकिड़ो पूरो साइकिल चेंज थियो आहे बरसात जो, इन खां इनकार न आहे, पर ॻाल्हि इहा आहे त इन सॼे मामले खे के इरिगेशन जा एक्सपर्ट ई डील करे पिए सघिया न, त पाणीअ खे रस्तो कहिड़ो ॾिजे, हिकिड़ी शइ। ॿी ॻाल्हि त 2010 में हिननि जो पंहिंजो बिल असेंबली मां पास थियल आहे त दरिया जे कुदरती ऐं नेकाल ऐं वैकरे जे जेका रस्ता आहिनि, जेके घाटूं आहिनि, उन्हनि ते जेकॾहिं का रुकावट आहे त हुकूमत खे पूरो अख़्तियार आहे त उहा हटाए। त पोइ 2010 वारे उन बिल ते 2022 ताईं छो न अमल कयो 12 सालनि में? इहे हिकिड़ा बुनियादी नुक़्ता आहिनि। उन खां पोइ जेका 60-62 अरब रुपयनि जी हर साल इरिगेशन जी बजट रखी थी वञे, जंहिंमें हिकिड़ी वॾी रक़म सफ़ाई जे लाइ, खाटी जे लाइ रखी थी वञे, उहा इस्तेमालु छो न थी त जीअं ही जेके दरिया जो वहिकिरो आहे ऐं सॼो मामिलो आहे उहो सिधो थिए। उन खां पोइ तव्हां ऐं असां नंढा थी वॾा थियासीं, मंछूर जी ॻाल्हि
LBOD जी ॻाल्हि असां ॿुधंदा आया आहियूं, असां इहे सॼियूं शयूं ॾिसंदा आहियूं, उनजे बावजूदि हींअर ताईं उन मामले ते को हक़ीक़ी तरीक़े सां का हिकमत अमली को रस्तो छो न कढियो वियो। हाणे इन मां ज़ाहिर आहे त इहा हिननि जी इनएफिशिएंसी हुई, ऐं जॾहिं माण्हू इनएफिशिएंट थींदो आहे उनखे पाण खे ख़बर हूंदी आहे त हीअ मूंखां ग़लतियूं थियूं आहिनि, उनखे पाण खे ख़बर हूंदी आहे त मूंखां हीअ ब्लेंडर थिया आहिनि, उनखे पाण खे ख़बर हूंदी आहे त हीअ सॼो कुझु मूं पाण कयो आहे, मुंहिंजी इनएफिशिएंसी, करप्शन, बद इंतज़ामी जो नतीजो आहे, त पोइ उहो ॻोल्हींदो आहे फेस सेविंग, पोइ उहो ॻोल्हींदो आहे बहाना, हीला, रस्ता के अहिड़ा तरीक़ा जंहिंसां हुनजी फेस सेविंग थी सघे। तंहिंजे करे हीउ सॼो प्योर टेक्निकल मामलो आहे, ह्यूमन कैटेस्ट्रॉफी आहे। इन खे ॿिनि क़िस्म जा माण्हू मुंहुं ॾेई सघनि था। नंबर 1 जा माण्हू मुंहुं ॾेई सघनि था, एक्सपर्ट्स मुंहुं ॾेई सघनि था, माहौलियाती माहिर मुंहुं ॾेई सघनि था, ऐं जेके आफ़तुनि वारी सूरताल जा माहिर हूंदा आहिनि, जेके आफ़तुनि खे जे अचण खां पहिरीं ॿुधाईंदा आहिनि ऐं अचण खां पोइ बि उहे हिकमत अमली ॿुधाईंदा आहिनि त माण्हुनि जी सेटलमेंट कीअं कजे, मुतासिर माण्हुनि जी मदद कीअं कजे। तव्हां मेहरा साहिब, आऊं हिकिड़ो तव्हां खां सवाल थो पुछां नंढिड़ो, तव्हां इन्हनि मां को हिकिड़ो एक्सपर्ट चहिरो को हुकूमत सां गॾु वेठल ॾिठो आहे हींअर ताईं के हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस में को हिकिड़ो तव्हां आफ़त सटियल एक्सपर्ट ॾिठो आहे? माहिर लॻो पियो आहे। न हर को माहिर त लॻो पियो आहे, पर एक्चुअली जेके एक्सपर्ट्स आहिनि दुनिया में हूंदा आहिनि न, ईअं थोरी आहे। असां वटि बि आहिनि माण्हू, उन्हनि खां के का सलाह त वठनि न। मिसाल जे तौर ते जेके इरिगेशन जा एक्सपर्ट आहिनि उन्हनि खे घुराइनि, उन्हनि खां ॻाल्हाइनि, उनखां पुछनि। ख़ुदि डिपार्टमेंट जे अंदरि माण्हू वेठा आहिनि, पर हाणे हू उन्हनि खे नौकरियूं आहिनि, माच वेठा आहिनि। जीअं साहिब लोक, ही वॾेरा, ही सरदार, ही वॾनि मुछनि वारा जीअं वणेनि तीअं उन्हनि खे ऑर्डर ॾियनि, हुननि खे नौकरी करणी आहे। तंहिंजे करे हीउ जेको सॼो बहरान आहे उनजे लाइ जेतिरी हिकमत अमली हुजणु खपे, असां हिन खां इनकार ई नथा कयूं त हीअ बिल्कुलु हिकिड़ी बहरानी सूरताल आहे। ऐं इहा बरसाति त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़े माहौलियाती तब्दीलीअ जो नतीजो हुई, पर हाणे बरसाति खे मुंहुं त ॾिनो आहे न, मसइले खे मुंहुं त ॾियणो आहे। वॾी महिरबानी। इज़हार सुमरो साहब ऐं कमाल लाशारी साहब असां सां गॾु मौजूदु हुआ। जेका हिन वक़्तु सिंध में सूरत हाल आहे उहा बहितर थियण बदिरां बहितर ख़तरनाक नज़र अचे पई ऐं ॾींहों ॾींहुं माण्हू मरण जो सिलसिलो तेज़ थी चुको आहे। जिते हिकु पासे माण्हुनि जो सभु कुझु विञाइजी चुको आहे, माण्हुनि जो सभु कुझु लुड़ी चुको आहे, त उते ई ॿिए पासे जेके बचियल माण्हू आहिनि उहे हाणे बीमारियुनि विघे मरनि पिया ऐं हाणे बाज़ाब्ता तौर ते पाण इहे शयूं साम्हूं अचनि पियूं, इंकिशाफ़ थियनि पिया त शहर कहिड़े तरीक़े सां बुड़ाया विया हुआ। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उन ते माण्हुनि खे तकड़ी जिते इमदाद जी ॿिनि वेलनि जी मानी जी ज़रूरत आहे, त उते ई जेके बीमार माण्हू आहिनि उन्हनि जी सार संभाल लहण जी ज़रूरत आहे। उन सां गॾोगॾु तकड़ो पाणी कढण जी ज़रूरत आहे त जीअं ईंदड़ ॾींहंनि में सूरत हाल कुझु बहितर थी सघे। इन सां ई प्रोग्राम जो पंहिंजी ॼाणी ते पहुतो पंहिंजे मेज़बान मेराज बि खे ॾींदा इजाज़त। तलावाई।